नालो फैसल आहे साईं। असांजी कुझु ॾींहंनि खां बनी ते मसइलो हलंदड़ आहे, जेको असगर वसीर असांजी बनी ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। असां उनखे करणु न ॾिनो आहे। उन असां ते पुलिस मोकिली, असांजो माण्हू गुम करायो। पुलिस खां असां एहतजाज कयो, पंहिंजे हक़ जे लाइ बोरी बंदि बि कोन कईसीं, त हिते एहतजाज कयोसीं। उन ते असगर वसीर ऐं SHO नबी बख़्श जलबाणी गॾु मिली भगत करे असां ते कूड़ी ATC कोड जी FIR कटाए छॾी। हुन खां पोइ असां पंहिंजा ॿार बच्चा वठी कोर्ट पहुता आहियूं। कोर्ट विया आहियूं त हे ऑर्डर वरितो आहे 22 जो फर्स्ट सेशन जज जो, जेको हिन FIR जो ऑर्डर कयो आहे। इन SHO ते सेठ असगर अली वसीर ऐं कुझु पुलिस वारा आहिनि। हिन में असां 3 बजे खां अॼु वठी उते थाणे ते वेठा आहियूं। 3 बजे खां वठी ॿार बच्चा वठी SHO उते उताक हलाए रहियो आहे थाणे ते। असांजी फ़रियाद लिखण लाइ चई असगर वसीर ऐं हुमायूं वसीर बाअसर माण्हू आहिनि, असां हिननि ते FIR नथा कटे सघूं। असां 3 बजे खां राति जा 10 पिया था थियनि त हिननि असांजी FIR न कटी आहे। असां वापसि मोटी अची एहतजाज असां काॾे वञूं? असांजो मुतालबो आहे त SP DSP सेशन कोर्ट, हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट हितां जा पनो मञण लाइ, हितां जो ऑर्डर मञण लाइ तयारु न आहे। असां ग़रीबनि सां कहिड़ी हालति कंदो असगर वसीर।